दादू में असद प्रोडक्शन पारां सिंध जे नाले वारे स्टेज ऐं टीवी अदाकार हज़ूर बख्श गोपांग जी 58 सालगिरह जे मौक़े ते संदसि शाइरी जो छपियल किताब आशिक़नि सां धांधली जी मुहूर्त तक़रीब लतीफ़ लेबर हॉल में मुनक़द कई वई ऐं केक काटियो वियो। तक़रीब जी शुरूआत कलाम पाक सां कई वई। तक़रीब में सिंध जे नाले वारे फ़नकार रशीद चाण ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। जॾहिं त तक़रीब में आयल महिमाननि पारां हज़ूर बख्श गोपांग खे अजरख, गुलनि जा हार ऐं ॿिया तोहफ़ा पेश कया। तक़रीब खे सिंध जे नाले वारनि फ़नकारनि, शाइरनि, लेखकनि ख़िताब कंदे चयो त असद प्रोडक्शन जी टीम जस लहे जंहिं हज़ूर बख्श गोपांग खे ज़िंदगी में मनता ॾेई हिकु तारीख़ जोड़े छॾी आहे। जेके फ़नकार आहिनि रेडियो टीवी फिल्म सां वाबस्ता उन्हनि सभिनी शिरकत कई आहे। उन में जूनियर बि हुआ, सीनियर बि हुआ ऐं तक़रीब माशाल्लाह तमामु सुठी थी ऐं मां सम्झां थो त दादूअ में इहे सिलसिला वरी थियणु खपनि। असां वटां जेकी स्टेज रुसी वई आहे, स्टेज ख़तमु थी वई आहे, उहा स्टेज वरी थियणु खपे। मुंहिंजी हिकिड़ी मीडिया जे हवाले सां हिकिड़ी सभिनी खे हिकिड़ी असांजे साईं सरदार शाह खे रिक्वेस्ट आहे त दादू जी डिस्ट्रिक्ट में हिकिड़ी तनज़ीम जे हवाले सां, हिकिड़ी आर्ट जे हवाले सां, हिकिड़ी फ़नून लतीफ़ा जे हवाले सां आर्ट काउंसिल क़ाइमु कई वञे जीअं असांजे आर्ट्स सर्किल जे हवाले सां कंहिंखे हिकिड़ो मनता मिले। हज़ूर बख्श जो किताब असां अनियर कयो असद प्रोडक्शन जे तरफ़ां। असांजे असद कोराई जेको आहे पंहिंजे कलम सां लिखियो हिनखे, अॼु हुन जो मलाखड़ो हिते करायोसीं जंहिंमें दादू जा तमामु घणा सीनियर अदाकार, फ़नकार, दोस्त, अदीब शिरकत कई, जिन में असांजो रशीद चाण, मामा लालू, ॿिया केतिरा ई दोस्त एतिरा हुआ जेके हिन में शिरकत कयनि ऐं सभिनी हज़ूर बख्श जे ते ॻाल्हायो। उन जेको फ़नी ज़िंदगी ॾिनी हिन फील्ड में। साईं हज़ूर बख्श गोपांग असांजो उस्तादु आहे, सीनियर आहे। ईअं सम्झो असां हुन खां घणो कुझु सिखिया आहियूं। मां त हुनखे हिन किताब में बि इहा ई व्यूज़ ॾिनो आहे त साईं हज़ूर बख्श गोपांग हर फ़न मोल आहे, फ़न जो माहिर आहे। हुनखे हर अदाकारी यानी की सीरियस बि, कॉमेडी बि ऐं ट्रेजिडी बि, एक्शन बि असां हुन खां सिखिया आहियूं। सिंध जे हिन लीजेंड अदाकार मोहतरम उस्ताद हज़ूर बख्श गोपांग जे लाइ हीअ असां महफ़िल मचाई आहे। हीअ असांजे लाइ एज़ाज़ आहे ऐं उन्हनि जे लाइ राह मशिल आहे जेके दोस्त ऊंदा में ज़िंदगी गुज़ारनि था। उन्हनि खे घुरिजे पंहिंजे उस्तादनि जी, पंहिंजे मौसननि जी वरसी मल्हाइण खां अॻु में उन्हनि जी सालगिरहूं मल्हायो। उन्हनि खे हयाती में मनता जो, मोहबतूं जो, ही फ़नकार, ही आर्टिस्ट मोहबतुनि जा बुखिया आहिनि, मनताउनि जा बुखिया आहिनि। उन्हनि खे हयाती में ई मनता मिलंदी, इहा वॾी ॻाल्हि आहे। मूंखे तमामु वॾी जेका आहे सो ख़ुशी इहा थी आहे जो असद प्रोडक्शन वारनि मुंहिंजो किताबु आशिक़नि सां धांधली छापरायो आहे। इहा ई मुंहिंजे लाइ वॾी गनीमत आहे, वॾो एवार्ड आहे। ऐं रुगो मुंहिंजो किताबु न आहे, पूरे दादू वारनि जो आहे, दादू ज़िले वारनि जो आहे। जिन मूं सां कमु कयो आहे हे उन्हनि जो किताबु आहे। तक़रीब खे फ़नकारनि, शाइरनि, अदीबनि ऐं लेखकनि ख़िताब कंदे चयो त दादू ज़िले में आर्ट जो वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे, पर बदकिस्मती सां शहर में आर्ट काउंसिल क्लब न हुजण करे फ़न ऐं अदब सां दिलचस्पी रखंदड़ नौजवान मायूसी जो शिकार आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सक़ाफ़त खाते खे घुरिजे त दादू ज़िले में आर्ट काउंसिल क्लब ठहिराइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे त जीअं नौजवान नसल पंहिंजे फ़न जूं सलाहियतूं पेश करे दुनिया में पंहिंजो नालो रोशन करे सघनि। कैमरामैन हुबदारी बबर सां गॾु असलम लगारी, तेज़ टीवी न्यूज़, दादू।